नाज़रीन, कराची में मौसम में तब्दीली सामुंडी तूफ़ान में तब्दील थी वई आहे। सामुंडी तूफ़ान कराची खां 270 किलोमीटर मुफ़ासिले ते अॼु या सुभाणे उभरण जो इम्कान आहे। सामुंडी तूफ़ान उत्तर ओभर अरबी समुंड में सिंध जे सामुंडी किनारे सां उभरण जो इम्कान आहे। PTMA जो चवणु आहे त मौसमियाती माहिरनि माहिगिरिन खे 31 अगस्त ताईं समुंड में न वञण जी सलाह ॾेई छॾी आहे। कराची में मौसम में तब्दीली सामुंडी तूफ़ान में तब्दील थी वियो आहे। सामुंडी तूफ़ान कराची खां 270 किलोमीटर मुफ़ासिले ते अॼु या सुभाणे उभरण जो इम्कान आहे। सामुंडी तूफ़ान उत्तर ओभर अरबी समुंड में सिंध जी सामुंडी किनारे सां उभरण जो इम्कान आहे। PTMA जो चवणु आहे त मौसमियाती माहिरनि माहिगिरिन खे 31 अगस्त ताईं समुंड में न वञण जी सलाह ॾेई छॾी आहे। कराची में मौसम में तब्दीली सामुंडी तूफ़ान में तब्दील थी वई आहे। सामुंडी तूफ़ान कराची खां 270 किलोमीटर मुफ़ासिले ते अॼु या सुभाणे उभरण जो इम्कान आहे। सामुंडी तूफ़ान उत्तर ओभर अरबी समुंड में सिंध जे सामुंडी किनारे सां उभरण जो इम्कान आहे। PTMA जो चवणु आहे त मौसमियाती माहिरनि माहिगिरिन खे 31 अगस्त ताईं समुंड में न वञण जी सलाह ॾेई छॾी आहे। नाज़रीन, अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। कराची में सामुंडी तूफ़ान में तब्दील थी वई आहे। सामुंडी तूफ़ान कराची खां 270 किलोमीटर मुफ़ासिले ते अॼु या सुभाणे उभरण जो इम्कान आहे। सामुंडी तूफ़ान उत्तर ओभर अरबी समुंड में सिंध जी सामुंडी किनारे सां उभरण जो इम्कान आहे। PTMA जो चवणु आहे त मौसमियाती माहिरनि माहिगिरिन खे 31 अगस्त ताईं समुंड में न वञण जी सलाह ॾिनी आहे। सामुंडी तूफ़ान कराची खां 270 किलोमीटर मुफ़ासिले ते अॼु या सुभाणे उभरण जो इम्कान आहे। नाज़रीन, अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। सामुंडी तूफ़ान कराची खां 270 किलोमीटर मुफ़ासिले ते अॼु या सुभाणे उभरण जो इम्कान आहे। सामुंडी तूफ़ान उत्तर ओभर अरबी समुंड में सिंध जी सामुंडी किनारे सां उभरण जो इम्कान आहे। PTMA जो चवणु आहे त मौसमियाती माहिरनि माहिगिरिन खे 31 अगस्त ताईं समुंड में न वञण जी सलाह ॾेई छॾी आहे।